अस्सलाम वालेकुम साथियों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो नसरुल्लाह आबड़ो। सिंध जी मिट्टी सदाईं सुरमन ऐं आलमनि खे जनम ॾिनो आहे, पर 20वीं सदीअ में हिकु अहिड़ो कलम पैदा थियो जंहिं सिंधी ॿोलीअ खे नई ज़िंदगी ॾिनी। उहो कलम हुओ मुबारक अली अबड़ो, जंहिंखे अॼु दुनिया शेख अयाज़ जे नाले सां सुञाणे थी। सिंध जे अज़ीम शाइर, दानिश्वर ऐं जदीद सिंधी अदब जे रूह रवां शेख अयाज़ मुबारक अली अबड़ो जी ज़िंदगी ऐं फ़न जी तारीख़ कंहिं दास्तान खां घटि न आहे। हू रुगो हिकु शाइर न, पर सिंधी शौर जी बेदारी जी हिकु तहरीक हुआ। अॼु असां ॻाल्हाईंदासीं शेख अयाज़ जी ज़िंदगी बाबति। 2 मार्च 1923 ते शिकारपुर जे हिकु अबड़ा घराणे में अखि खोलींदड़। संदसि असुलु नालो मुबारक अली अबड़ो हो, पर अदब जी दुनिया में हू शेख अयाज़ जे नाले सां अमर थी वियो। शुरूआती तइलीम शिकारपुर मां हासिल कयईं। उन खां पोइ सिंध आर्ट्स कॉलेज, DG कॉलेज कराची मां LLB जी डिग्री हासिल कई। शेख अयाज़ लिखण जी शुरूआत नंढी उम्र में कई। पहिरें इन उर्दू में शायरी कई, जिथे खेसि नाम और शाइरनि सारायो, पर जल्दी खेसि अहसास थियो त संदसि धरतीअ जो दर्द रुगो सिंधी ॿोलीअ में ई बहितर बयान थी सघे थो। हिन सिंधी शाइरीअ में उहे जदीद रंग भरिया जो खेसि शाह साहब खां पोइ संदसि सिंध जो वॾे में वॾो शाइर मञियो वियो। शेख अयाज़ जो कलम रुगो रोमांस ताईं महदूद न हो, पर हू हिकु बाग़ी शाइर हुआ। 1 यूनिट जी मुखालफ़त, हिन 1 यूनिट जे ख़िलाफ़ सिंधी माण्हुनि में जोश पैदा कयो। पंहिंजे इनकलाबी ख़्यालनि ऐं तहरीरनि जे करे खेसि केतिरा ई भेरा जेल वञणो पियो। हू 1976 खां पोइ 1980 ताईं सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो, जिथे हिन तहलीमी निज़ाम में सुधारा आणण जी कोशिश कई। शेख अयाज़ सिंधी अदब खे 50 खां वधीक किताब ॾिना, जिन में शाइरी, अफ़साना, डायरियूं ऐं मज़मून शामिल आहिनि। अयाज़ जो चवणु हो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मुंहिंजो रूहानी रहबर आहे। हिन शाह साहब जे रिसाले जो जेको उर्दू तर्जुमो कयो, तंहिं सिंधी सकाफ़त खे आलमी सतह ते पहुचायो। हू चवंदो हो त जेसीं ताईं सिंधू वहंदी, तेसीं ताईं लतीफ़ ऐं अयाज़ जी शाइरी ज़िंदा रहंदी। 28 दिसंबर 1997 ते सिंध जो ही हीरो असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। संदसि वसियत हुई त खेसि पंहिंजे महबूब शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे भरिसां दफ़न कयो वञे। अॼु हू पुटु शाह जी मिटीअ में आरामी आहे, पर संदसि लफ़्ज़ अॼु बि सिंध जे हर घर में गूंजनि था। शेख अयाज़ जेको सदाईं चवंदो हुओ, मां शाइर आहियां सिंध जो, हिन जी शाइरी सिंध जी आज़ादी, मोहबत ऐं तरक़ी जो ख्वाबु हुई। अचो त हिन अज़ीम शाइर खे ख़राज अक़ीदत पेश करियूं। उम्मीद तव्हांखे सिंध जे अज़ीम शाइर शेख अयाज़ जी ज़िंदगीअ ते ॿुधल ही तारीख़ी वीडियो पसंदि आई हूंदी। सिंध जे तारीख़, सकाफ़त ऐं सुरमन जे दास्तान खे अहिड़े ई नमूने सिंधी ॿोलीअ में ॾिसण लाइ असांजे चैनल रूएसन खे सब्सक्राइब कंदा। बराए करम हिन वीडियो खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर करे सिंधी ॿोलीअ जी वाधारे में असांजो साथ ॾियो। पंहिंजे राय जो इज़हार कमेंट बॉक्स में ज़रूरु ॾियो। अल्लाह हाफ़िज़।